अञा मोहब्बत सा दिल बर नबी ते दुरूद पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न वलिय्यल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुवा यतवल्लस सालिहीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अहले सुन्नत जा जलीलुल कद्र उलमा हुफ़ाज़ स्टेज ते रौनक महफिल आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो बुज़ुर्गो, अल्लाह जा लख शुक्राना जंहिं जुम्मे शरीफ जी भलारी रात ते भलारी महफिल में हाज़री जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे त जुम्मे जे ॾींहुं ऐं जुम्मे जी रात मूं ते घणो दुरूद पढ़ंदा कयो। अल्लाह जा ला तदाद मलाइक आहिनि जिन खे अल्लाह जी ड्यूटी ॾिनल आहे। उहे ज़मीन में पखिड़िजी वेंदा आहिनि, ॻोठनि में, शहरनि में, वस्तियुनि में, वाहणनि में, हता कि ॿेड़ियुनि में, जहाज़नि में, जिते भी इंसान रहन था उहे मलाइक उते फैलजी वेंदा आहिनि। सिर्फ़ हिन जे लाइ त ॾिसंदा आहिनि कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके दुरूद था पढ़नि। पोइ इहे दुरूद मलाइक सगोरा तोहफे जी सूरत में खणी दिलबर नबी जी बारगाह में मदीना तैयबा में पेश कंदा आहिनि। या रसूल अल्लाह, तव्हां जा गुलाम, तव्हां जा हुबदार, तव्हां जा मुहब्बतदार अज नसीराबाद में गॾिजी तव्हां जे लाइ दुरूद जो ही तोहफो मोकिलियो। हालांकि मदीने वारे साईं फरमायो आहे त अस्मा सलात अहल मोहब्बती, मोहब्बत वारे जे चपन मां निकतल दुरूद जा आवाज मूं ताईं पहुचंदा आहिनि। मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां। जीअं अल्लाह तबारक व तआला बाननि जा अमल ॾिसे थो, किरदार प्रकार बाननि जा अल्लाह का मख्फी न आहिनि, पर इन जे बावजूद मलाइक माण्हुनि जा अमल खणी खमीस ते सूमर ते अल्लाह जी बारगाह में पेश थींदा आहिनि। त
तो मुझा मालिक ही तुझे बानन जा अमल हिन ही नेकियूं हिन ही बदियूं हिन अल्लाह जे बारगाह में फरिश्ता पेश कंदा हिन। हालांकि अल्लाह खुद समीउ बसीर आ, दिसण बुधण पसण वारो आ, पर इन जे बावजूद भी मलाइकन के शाहिद बनाईंदो आ। इन तरह सा दुरूद पढ़ण वारन जे दुरूद ते फरिश्तन के अल्लाह शाहिद बनाइण जे लाइ गलियुन घिटियुन में मोकले। छा नसीराबाद वारो तव्हां भी को तोहफो मदीने में मोकिलण चाहियो था? पंहिंजो पंहिंजी सूखड़ी सोने नबी जे दरबार ते मोकिलण चाहियो था? उन जो सिलो तव्हां के छा मिलंदो? इमाम सखाफी रिवायत आंदी आ त जेडी मल हबीबन जी बारगाह में दुरूद पहुंचंदो आ, पो या खुद हुजूर जी बारगाह में आशिकन जो दुरूद पहुंचे या फरिश्ता पहुंचाइन। साईं फरमाइन था मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ्तर आ, उन में उन्हनि जा नाला लिखंदो आहियां त फलाणनि फलाणनि मूं ते दुरूद मोकिलिया। नसीराबाद वारा छा मदीने वारे साईं जे दफ्तर में तव्हां भी पंहिंजो नालो लिखाइण चाहियो था? केड़ा केड़ा नालो लिखाइण चाहियो था? अचो तो पो गरजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु वअला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। साईं फरमाइण था मूं ते लुंडो दुरूद न मोकिलींदा कयो। असाबन पुछोसीं लुंडो कीअं? अणपूरो, खोटो, नामुकम्मिल, अनकम्प्लीटेड दुरूद मूं ते न मोकिलींदा कयो, कंप्लीट दुरूद मोकिलियो। असाबन पूछो या रसूल अल्लाह अज तो नई गाल बुधी सी, यानी दुरूद मुकम्मिल ऐं दुरूद अणपूरो। मुकम्मिल दुरूद केड़ो आ, अणपूरो दुरूद केड़ो आ? साईं फरमाइन था रुगे ही जो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद, या अल्लाह असां जे सरदार मुहम्मद ते रहमत मोकिल, दुरूद मोकिल। इहो अणपूरो दुरूद आ, पर मुकम्मिल दुरूद इहो आ जो मुझे अहल बेतन ते मुझे बच्चन ते भी दुरूद मोकिलियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। अन मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या। तव्हांजी अज जी महफिल तालीमात सैयदना इमाम हुसैन, सुभान अल्लाह। फज़ाइल इमाम हुसैन जा असा सुन्नी नंढपण का वठी बुधंदे थे अचूं पिया। मसाइब इमाम हुसैन जा दुख मैदाने करबला जा वाक़या बार बार बुधंदा रहूं था, हर साल बुधंदा रहूं था, पर कुछ असां के भी इने वाक़े मजा इने साने मजा तालीम पिराइण जो हक हुआ। इमाम हुसैन जे जिंदगी मुबारक मजा साईं जे दसियल सबकन मजा दर्स पिराइण आशिकन जो कम आ, अहल बेतन जे हुबदारन जो कम आ। सुभान अल्लाह। फजाइल भी बुधो, मसाइब भी बुधो। साईं जी जिंदगी मुबारक जो वो पहलू जेको मैदान करबला में गुजरियो आ इहो भी बुधो, पर
जेका पकिया इमाम हुसैन जी पाक जिंदगी उहा कीअं गुज़री, इमाम हुसैन जूं रातियूं कीअं गुज़रियूं, ॾींहं कीअं गुज़रिया। इहा तालीम बि असांखे सिखण जो हक़ आ, पिराइण जो हक़ आ। रुगे ॿुधणो नाहे पर उन ते अमल भी करणो आ। छा था जो नसीराबाद वारा आयो सियाणा सेबता अलाह कंदो मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे पलव में पवंदी, पर पहिरीं हिते जेके ताला लॻल आहिनि दिमाग़ खे ताला खोलियो त ॻाल्हि सम्झ में अचे। हिकड़ा माण्हू जलसे में ईंदा आहिनि, उहे पंहिंजा ज़हन भरियूं ईंदा आहिनि, पंहिंजूं ॻाल्हियूं सोचूं रिथियूं ईंदा आहिनि, पोइ ढावल आया ढावल मोटी विया, कुछ हासिल करे न सघंदा आहिनि। खाली थी अचे तो कुछ दाखिल थिए न। घड़ो पानी में भरियो पियो हूंदो, मथों खीर भी विझोसि कोन पवंदो न। पहिरीं खाली कर त कुछ कणा पवन न, को फुड़ा पवन न। ओ मिठा मजलिस में वञो, आलमन जी महफिल में वञो, अल्लाह जे सालियाबानन जे कचहरी में वञो त पंहिंजा ज़हन खाली करे सिखण पिराइण जी नियत खणी वञो। खुदा जाने अल्लाह जे कुरान जी महफिल मां खाली न मोटंदो, रहमत जा झोल भरे मोटंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह। इमाम हुसैन जी विलादत केड़े घर में थी, जंहिंजी अम्मा निहार, जंहिंजो अबो निहार। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जंहिंजी जीजल अम्मा सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार आ, जंहिंजो अबो वलियन जो सरदार आ, जंहिंजो नानो नबियन जो सरदार आ, जंहिंजी ज़ात सभिनी ज़ातियुनि जी सरदार आ, जंहिंजी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी सरदार आ, जंहिंजो घराणो सभिनी घराणनि जो सरदार आ, जंहिंजी तरबियत, जंहिंजी तालीम, जंहिंजी परवरिश, जंहिंजी पालना, जंहिंजी सिख्या नबूवत वारे गोद में थी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों उहा अम्मा दुनिया सुमदिया, पर नबी जी न्याणी हर रात में स्यारे जी लंबी रात आ, हिकड़ी रकात में 83 पारा कुरान जा मुकम्मिल करे वठंदी आ। अञा रकात पूरी थींदी आ, मथों बिलाल सुहारो फजर जी बांग चवंदो आ, अस्सलातु खैरुम मिनन नौम। ओडी मल खातून अतहर पंहिंजी नमाज बाकी रकात मुकम्मिल करे रोई चवंदी आ, मौला रात केतरी नंढड़ी कई थई, का रात वॾी करी हां त मुहम्मद जी न्याणी बरकातूं पढ़ी दिल खुश करे। मुझो बरकतूं पूरियूं न थियूं, तुंहिंजी रात ख़त्म थी वई। ए मुंहिंजा मौला कुझु त रात खे इंघाई हां, वॾो करी हां त मां दिल खोले बरकतूं नफ़िल पढ़ी सघां। मुझा दोस्तों जंहिंजो बाबो अली हजरत हसन तो फरमाए हो वल बकाओ फिल मेहराब लैला, जॾहिं रात थींदी आ त मौला अली पूरी पूरी रात मेहराब में रोंदे 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 कुरान पढ़ंदे ॾींहं करे छॾींदो। तव्हां मां जन कूफो ॾिठो आ, तन ॾिठो हूंदो, पर जन न ॾिठो आ। तव्हांखे मां थो ॿुधायां, मां उहो मंज़र ॾिसी आयो आहियां। जॾहिं मुंहिंजो मौला अली फजर जी नमाज़ ते वञे पियो,
मस्जिद जामे मस्जिद कूफा जे अंदर मौला अली वंजन पिया नमाज ते अब्दुर्रहमान बिन मुलजिम खारजी खबीस हमलो कयो खंजर जो वार कयो मुझो मौला अली नमाज में नमाज तरफ जेरी मल खंजर लगो रत वहन लगो ओडी मल मौला अली जे ज़बान मां जेकी लफ्ज़ निकता हिन कूफे जी जामे मस्जिद जे उन मेहराब में अज भी सोनन अखरन सा उहे मौला अली जा लफ्ज़ लिखया बीठा हिन छा लफ्ज़ निकता फुज़्तु बिरब्बिल काबा रब्बे काबा जो कसम मुझे मन जी मुराद पूरी थी वई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मस्जिद में नमाज ते अल्लाह जे घर में मालिक जे हाज़री में अली के शहादत मिले थी यही तो मुझे दिल जी मुराद हुई यही तो मुझे मन जी मनशा हुई जेका मुझे मालिक अज मुझी पूरी कया रब्बे काबा जो कसम मुझे दिल जी तमन्ना अज पूरी थी वई सुभान अल्लाह जी विलादत काबे में शहादत मस्जिद में थका वेठायो गर्मी मुंझाए भी दो दवा या सुभान अल्लाह ते टैक्स लगी वई खबर तो पे तो जेरन में वेठो आया पंजो नसीराबाद जे कब्रिस्तान में वेठो आया सुभान अल्लाह हाथ मथे करे चो सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या इमाम हुसैन जो बाबो मौला अलिया अम्मा खातून अतहरा कुरान तो फरमाए मरजल बहरैन यल्तकियान बिन दरियान के रब गड्डू वहायो बदरिया गड्डू वहन था बैनहुमा बरज़खुन ला यबगियान उन्हन बिनी जे विच में पर्दो एक बे ते चढ़त न था कने हर को दरिया पंजे पंजे लिमिट में पंजे अंदाज में पंजे अतवार सा वही रहो फबि अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ए जिन्नो ए इंसानो पोतवा केड़ी केड़ी नेमत जो इनकार कंदो इमाम सुयूती रिवायत आंदी त ये बदरिया केड़ा हने जेके जिन्न नहीं इंसान ते रब जो एहसान आइन मुझा दोस्तों हिकड़ो दरियाए फतवता दरियाए बहादुरिया मौला अली बियो दरियाए इफ़्फ़त ऐं तहारत पाक दामनी ऐं पाकीज़गी जो दरिया खातून अतहर सय्यदतुन निसाया रब इन्हनि बिनी दरियानि खे गॾु वहायो इन्हनि दरियानि जो धरती ते अचणो रुॻे इंसाननि जे लाइ न पर जिन्ननि जे लाइ बि रब जो एहसान मौला अली जो वजूद खातून अतहर जो वजूद जिन्न नहीं इंसान जेला रब जी जात जो एहसान फबि अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वो पंजे रब जी केड़ी केड़ी नेमत जो तवा जिन्नो इंसानो इनकार कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान इनन दरियान बिनी दरियान मजा जने इनन जे संगम इनन जो गडजी वहण थींदो आ त इनन मजा मोती ऐं मरजान निकरंदा आहिनि हीरा ऐं लाल निकरंदा आहिनि ये हीरा लाल छा आहिनि इमाम जाफर सादिक फरमायो त दरियाए फतवत मौला अलिया दरियाए इफ़्फ़त खातून अतहरा इन्हें मजा मोती ऐं हीरा लाल जेके निकता से इमाम हसन ऐं इमाम हुसैन
सुभान अल्लाह बेशक अगते रब वरी फरमायो फबे आये आलाए रब्बिकुमा तुकज़िबान ए जिन्नो ए इंसानो तो पंजे रब जी केड़ी केड़ी नेमत जो इनकार कंदो सुभान अल्लाह तमा इनकारी आयो या इकरारी आयो जवाब दियो नसीराबाद वारो इकरारी या इनकारी मौला अली असांजे ला रब जी नेमत मौला अली जा बच्चा असांजे ला नेमत यो घराणो हिन उम्मत जे लाए नेमत आप केर इनकार कंदो जेको मोमिन हुंदो सो त इनकार कोन कंदो सुभान अल्लाह जन खे रब मोती ऐं मरजान करार दिनो जंहिंजो अबो अली आ जंहिंजी अम्मा खातून जन्नत आ जंहिंजी परवरिश थींदी आ त मुस्तफा करीम जी पाक गोद में थी इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी त जेरी मल इमाम हसन जी विलादत थी मदीने वाले साईं जी जात मस्जिद नबवी में हुआ खबर पई खातून अतहर जे घर में बच्चे जी विलादत थी हुजूर तकड़ा तकड़ा आया साईं फरमाइन था मुखे मुझो बच्चो ॾेखारियो मुखे मुझो पुत्र ॾेखारियो मुखे मुझो बच्चो ॾेखारियो किथे आ पेश कयो सी साईं फरमायो मां समई तुमू नालो छा रखियो थवस अली अर्ज कयो या रसूल अल्लाह नालो रखियो थे मां से हर्ब हर्ब जी माना है जंग जो अली बहादुर हो ना बहादुर के पंजी उन्हें बहादुरी वाली फील्ड सा मोहब्बत हुई फरमाई नालो रखियो थम हर्ब साईं फरमायो तन अली माहिन जो नालो हसन थो रखा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों वरी जने सैयदना इमाम हुसैन जी विलादत थी हुजूर के इत्तला ॾिनो जो साईं आया फरमायो मुझो बच्चो किथे आ मुझो बच्चो ॾेखारियो मुझो पुटड़ो किथे आ पेश कयो वियो साईं फरमायो त नालो छा रखियो थव अर्ज कयो से नालो रखियो तूं हर्ब साईं फरमायो हर्ब न हिन जो नालो हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं हे नाला त मक्के में मदीने में अगे के रखिया ही कोन हुया साईं फरमायो त हे नाला रब पंजे खजाने में जन्नत में लिकाए रखिया हुया जेड़ा ही शहजादा सूरत में बेमिसाल सीरत में बाकमाल तेड़ा हिनन जा नाला बे बेमिसाल सुभान अल्लाह बेशक हेड़ा बच्चा न अग के जावा न पोए के जमंदा हिनन जा वजूद लाजवाल बेमिसाल त हिनन जा नाला बि रब पाण वट मख्फी रखिया हुया सुभान अल्लाह मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंजे हिनन बच्चन पंजे शहजादन जी परवरिश पालना तरबियत तालीम पाण कई सुभान अल्लाह मुझा बच्चा के हाफिज वट पढ़ंदा के आलिम वट पढ़ंदा के डॉक्टर के प्रोफेसर वट पढ़ंदा पर हसनैन करीमैन के पढ़ाइण वारो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा पढ़ायूं किए पढ़ायूं केतरो पढ़ायूं केड़ी तालीम दिनऊं या उस्ताद जाने या उन्हें जो शागिर्द जाने सुभान अल्लाह उस्ताद बाकमाला त शागिर्द बेमिसाला मुझा दोस्तों वरी जेका तालीम हसनैन करीमैन खां खे पंजे अब्बे मौला अली खां मिली साईं फरमाइन था अन मदीनतुल इल्म व अलीयुन
बाबुहा मां मोहम्मद इल्म जो शहर आया अली उन्हें जो दरवाजो सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जंहिंजो उस्ताद मदीने वारो साईं जंहिंजो मुरब्बी मौला अली शेरे जली हैदरे करार सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों कीअं तालीम थी कीअं तरबियत थी मिठा जेकॾहिं उहे वाक़ियात ऐं रिवायात थियूं पढ़जनि ऐं ॿुधजनि त अकुल महवे हैरत अची थो वञे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सदके जो माल आयो सदके जी खजूर आई ज़कात जी खजूर आई ढेर रखियो हुयो हुजूर जन जी आया त हसनैन करीमैन मदीने वारे साईं जे पुठियों गॾु पिया अचनि शहज़ादा गॾु पिया अचनि खजूर रखी हुई साईं फरमायो त ज़कात मूते ऐं मुंहिंजे अहल बैतन ते मुंहिंजे घराणे ते ज़कात हराम आहे। ज़कात सैयद अहल बैत ज़कात उन्हें के न ॾिबी उन्हें के माल मां खुम्स ॾिबो पंजी पती सैयद जो मिसलन तव्हां जी कमाई थिए न या तव्हां के खजानो मिले जमीन मजो को मिसलन देग दुनिया जी तव्हां के मिली वञे पंजी पती सैयदन के विराए जंग ते वञो माले गनीमत मिले 4 हिस्सा पाण में विरायो पंजी पती सैयदन जे हवाले खुमसूनन के ॾिबो हथियो ॾिबो तोहफ़ो ॾिबो सूखड़ी ॾिबी पर ज़कात माल जी मेर आहे। ज़कात मालन के साफ़ कंदी आहे मालन जे गंदगियुनि के ज़कात पाक कंदी आहे। साईं फरमायो त मां मोहम्मद पाक आहियां मुंहिंजो घराणो पाक आहे उन्हनि पाकनि के ज़कात वारो माल न ॾिबो। ज़कात जे सदकात जे मालन जा अंबार रखिया हुया शहजादा हुजूर सां गॾु पिया अचनि मदीने वारे साईं जे ज़ात पाक ॾिठो इमाम हसन हिकड़ी खजूर जी गड़ी खई ऐं वात में विधी चबाड़ी अध गीत ॾिनई अध अञा वात में हुयो साईं जन जी नज़र पई साईं फरमायो या हसन कख 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 ए हसन बाहर कढ ए हसन यो मिस्कीनन जो माल आ यतीमन जो माल आ सैयदन जे खाइण जो माल नाहे। साईं जन उहो अध जेको वात में हो उहो भी बाहर कढायो जेको अंदर गीत ॾेई चुको हुयो साईं जन फरमायो उल्टी करे बाहर कढ मां मोहम्मद पंहिंजे बच्चन के हलाल खाइण तो सेखारियां हलाल हलाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कदे पंहिंजे बच्चन जो ख्याल कयो अथव तू पाणी रहड़े सहड़े ईंदे हलाल हराम जो माल गॾु करे पोइ पाण बि खाईंदे बच्चन के बि खाराईंदे हराम जी कमाई मझा करप्शन जो माल रिश्वत जो माल व्याज जो माल नाजायज कमायूं पान भी खाई तो पंहिंजे बच्चन के भी खाराई तो ओ मिठा इहो इस्लाम जी तालीम नाहे मदीने वाले मीर जी तालीम नाहे। रब तो फरमाए त हलाल खाओ कुलू मिन तय्यबात मिम्मा रज़कनाकुम जेको कुछ असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो उन मां हलाल पाकीज़ा माल खाईंदा सुभान अल्लाह। बेशक हिकड़ो गिरह हराम जो पेट में विझे न 40 ॾींहं उन जी दुआ कबूल न पवंदी। पुत्र सुजागायो साईं फरमाइनि था हिकड़ो लुकमो हिकड़ो गिरह हराम जो पंहिंजे पेट में विझे 7 आसमानन मां उन माण्हू ते लानत ऐं फिटकार थी वसे।
मा दामत तिलकल लुकमतु फी बतन, जैसी तई यो गिरह जो असर उन जे पेट में आ तैसी तई सतनी आसमानन जा मलाइक उन जे मथा लानत फिटकार दा। अज फैशन बनजी वियो आ, हराम कमाई को भी सोचे न तो ही हलाल ही हराम ही जायज ही ना जायज। दुकानदार के एहसास ना है, दुकानदार खयानत तो करे, मिलावट तो करे, खुद भी हराम तो खाए, बच्चन के भी हराम तो खा रहे। ऑफिसरा पुलिस वालो या वजीरा वकीला अमीरा नवाबा वींदे गरीबन तई ऐ मास्तरन जी त मां गाली न तो कया। सुभान अल्लाह सुभान। जो ये तो उस्ताद है ना, ये अब्बा है ना, कौम जा अब्बा है ना। जेकने को 70 थींदो त उन जो कोन को मास्टर उस्ताद हुंदो ना। वजीर आजम जो भी कोन को मास्टर उस्ताद हुंदो, भली केडे बूते ते थी वने है उस्ताद उनन जा अगवान उनन जा सरवान हन। छा उस्ताद ये थींदो आ जी आज असा जा उस्ताद दा सिं ॾिसो। क्लार्क ऐं मास्टर इन्हीं जो पाण में पैक्ट थियला पो बाबा पघार जेका थींदी न उन में जो चौथी पती तुंजी बाकी 3 हिस्सा मुखे ॾिजां हिकड़े ॾींहं ते वञी सब सयूं करे। हाणे माशाअल्लाह हुकूमत अख पटी आ, हाणे यो फिंगर अंगूठा बायोमेट्रिक पर जी असा वाला खफ्ती ने जो भलू गोलियूं वेठा है। ओ मिठा साईं फरमाइन था त जे पंहिंजे बच्चन के हलाल खारायो उन्हनि जा बच्चा फर्मा बरदार थींदा। छो त हलाल में हया हूंदो आ, हलाल में निमक हूंदो आ, हलाल जे अंदर राहत आ, सुकून आ, बरकत आ। पर जंहिंजे अंदर में हराम पवंदो आ उन जे अखियुनि मां हया निकिरी वेंदो, उन जे दिल मां तरस निकिरी वेंदो। मिस्कीन तड़पंदो पियो पर उन खे बाझ न ईंदी जंहिंजे पेट में हराम जा गिरह पियल हूंदा। ओ मिठा मदीने वारे साईं फरमायो त पाण भी हलाल खाओ, पंहिंजे बच्चन के भी हलाल खारायो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। हराम आहे हराम आहे चवा तो रिश्वत हराम आहे। यार गाल हक जी चवंदुसि पोइ मूंखे सुभाणे दावत न ॾिजो, मूंखे तकरीर ते न घुराइजो। वठे जो रिश्वत दिए जो रिश्वत उन्हीं ले जन्नत हराम आहे हराम आहे हराम आहे चवा तो रिश्वत बात में मुंह ते कोन न पियल जी जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे सो चवे हराम आहे चवा तो रिश्वत न उन में बरकत न उन में रहमत इहो रुगो बस अखियुनि जो ढो आहे। ओ ॾियण वठण बई अज़ाब रब जो इहो नबीअ जो कलाम आहे हराम आहे चवा तो रिश्वत हराम मां जो दिए खैरातूं अदा करे हज कढे ज़कातूं मलक मोटाए हणनि था मुंह में उन्हीं जी इबादत नाकाम आहे।
रिश्वतुन जा माल वठी यतीमन जा माल फबाए परावन प्लाटन ते कब्जा करे परायूं बन्यूं फबाए परावा संग खाई ऐं पैसा कमाए पो वरी विंदो हज ते नंढड़ी तस्बीह हथ में अछड़ी टोपी पाईंदो अल्लाहुम्मा सल्ले कम पियो हले वापारी साहब पंहिंजे दुकान ते फुर लुट लायूं वेठो आहे मिलावता ख़यानता कूड़ा साईं फरमाइन था जेको व्यापार में सच गालाए सच्चो व्यापार करे मिलावत न करे क़यामत जे ॾिहाड़े अत्ताजुर सदूकुल अमीन मअ नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन ओ व्यापारी जेको व्यापार में सच गालाए अमानतदार हुजे व्यापार में खोट न करे व्यापार में कूड़ न गालाए कूड़ो कसम न खणे क़यामत जे ॾिहाड़े नबीअनि सां सिद्दीक़नि सां शहीदनि सां ऐं वलीअनि सां गॾु इहो व्यापारी जन्नत में वेंदो नसीराबाद वारा ओ दुकानन वारा तो समझो आ त मां दुकान तो हलाया रोजी तो बचन जी कमाया बाबा इबादत मस्जिद में थींदी असां त दुनिया जो कम वेठा था कयूं न यो दुनिया जो कम न आहे यो बि दीन जो कम आहे जेकॾहिं तूं अमानतदार रही सच्चा रही क़यामत जे ॾिहाड़े नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सां इन व्यापारी खे गॾु जन्नत में मोकिलियो वेंदो मां पंहिंजे कमरे जे लाइ गाडर वठण वियुसि गाडर मां पंहिंजो वाक़ियो थो ॿुधायां उहे उन वक़्त में 200 रुपए में शायद फुट हुयो मूंखे पूरो अंग यादि न आहे पर 200 रुपए में फुट हुयो ॿ गाडर 200 रुपए फुट जे हिसाब सां उन खे मां पैसा ॾेई वापसि मोटी आयसि पंहिंजे घर चईं बसि तव्हां हलो पोइ गाॾे ते मां मोकिलियां थो गाॾे ते खयूं थो अचे उन गाॾे खे किराए जा पैसा ॾिनमि घर में पहुतुसि जेॾी महिल गाडर पहुता त हिकिड़ो 200 वारो ॿियो वरी 150 वारो मुझो हाणे हे असां जहिड़नि फ़क़ीरनि सां बि ईअं था कनि त ॿियनि जी त खलल हे कीअं लाहींदा हूंदा ऐं मूंखे सुञाणे चाहिड़ी बि प्यारी ख़िदमत खे बोले वो चाह में कढी में शुनाख्ती कार्ड पे ठहराए शुनाख्ती कार्ड हर मानू जो हक है शुनाख्ती दादू जी गाल दो शुनाख्ती कार्ड ठाहिण जे लाइ विच बाबा ही कागज कोने वरी ही सर्टिफिकेट कोने ही कोने गर्मी काढ़ो उस दादू जी गर्मी से मुखे 20-25 पंध कराई हुन जो मकसद हो तो कुछ कठा है न को मुंह जो ॾियण वारो मां भी कोन है ॾियण वारे ॾींहं ते मजा ही कोन है सो ही मुखे 15-20 पंध कराई आखिर ठई दे कुछ दींदो कोन पुछ शुनाख्ती कार्ड ॾिनई चई मौलवी साहब मुझे हक में दुआ घुरजो मुझे मां अवल तू मुझे हक में दुआ घुर पो मां तुझे ला दुआ घुरा जी मां गुनहगार आहियां मां कहिड़ी तव्हां आलिम आहियो भलार आहियो तव्हां दुआ घुरो न मुंहिंजो अलाह सभिनी जो आहे सभिनी जी ॿुधे थो अवल तूं मुंहिंजे हक़ में दुआ घुर पोइ मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां जी मां कहिड़ी दुआ घुरां तव्हांजे लाइ मुंहिंजो दुआ इहा घुर त अलाह साईं मुंहिंजो वरी तो में कमु न विझे वरी कॾहिं तुंहिंजो मुंहुं न ॾिसां जी तव्हां कावड़ जी मुंहिंजो कावड़ जी ॻाल्हि आहे मुंहिंजो त रिली रुलाए छॾी आहे तो मुझी जड़ कडी चढ़ी आ मां तो कावड़ जी गाल तू करी इहो तो क़यामत में फरियाद थी दो जो तो मुके गर्मिन में रुलायो आ इहो तो हिसाब मां तो वठन क़यामत में ऑफिसर साहब अल्लाह तो के कुर्सी ॾिनी आ रब तो के इज्जत ॾिनी आ रब तो के कलम जो पावर ॾिनो आ त गरीबन जी मदद करन हींअर बोर्ड आई जब बाहरन मुल्कन मा चूं त जहाज भरजी आए असा फेसबुक ते ॾिठा त जहाज भरजी आए हिते वडेरन जे ओताकुन में पिया माल हलन दुकानन वारन के खपाए ॾेई छॾियो गरीब सागा हुए भुखुन में गरीब सागा हुए सूरन में
ओ मिठा ये हराम जा माल खाई ऐं चई तो मां आशिक अहल बैत आहियां, मां इमाम हुसैन जो मुरीद आहियां, मौला अली जो हुबदार आहियां। तू अली जो हुबदार न सदाए, मौला अली जो आशिक न सदाए। तू तरीक़ो तुंहिंजो पंहिंजो निहार, पोइ वरी तू दावा कर त मां कंहिंजो पैरोकार आहियां। मिठा इहो रस्तो इहा वाट यजीद वारी आहे। कंहिंजो हक़ खाइण, कंहिंजो हक़ फबाइण, कंहिंसां नाजाइज़ी करण, कंहिंजो रस्तो रोकण, कंहिंजो पाणी बंदि करण, जिना करण, छोकरे बाजी करण, अल बिदाया वन निहाया खण। मां तोखे ॾेखारियां हाफिज इमादुद्दीन इब्ने कसीर रिवायत आणे थो, यजीद ज़ानी हो, यजीद शराबी हुयो, यजीद बदकिरदार हुयो, यजीद कुत्ता पालींदो हुयो, यजीद बदकिरदार हुयो, नशो करे पोइ ईंदो हो त बरकातूं 4 रकातुनि वारी नमाज़ बरकातूं पढ़ी सलाम वराए उथी वञो वेंदो। नशो करण यजीद जो किरदार आ, परावा हक़ खाइण यजीद जो किरदार आ। हुसैनी किरदार इहो नाहे, हुसैनी किरदार उहो आ जेको इमाम हुसैन जी जिंदगी में। सुभान अल्लाह। असा भी बीमार थी पियो, इमाम हुसैन के खबर पई त फलाणो मुंहिंजो दोस्त बीमार आ, इमाम हुसैन पुछण वियो। न चयो सुभान अल्लाह। ताजे ओड़े पाड़े में को बीमार थे पो छा चंदा अदा या त मुंजी लगी हां बाबा लोड़े तो अन्या त लोड़ी जो अन्या किथे गाला न। इहो तरीक़ो यजीद जो आ, हुसैनी तरीक़ो चाहे इमाम हुसैन बुधो त फलाणो बीमार आ, मुंजो सोहणो हुसैन हली वियो उन जे तडे ते पुछण दे ला। साईं उन जे पासड़े में वेठा पुछन पिया बा किया तबीयत, चेसी मुखे ॾाढी तकलीफ़ आ। वाह गम्मा, वाह हम्मा, वाह गम्मा, हाय मुंजो गम, हाय मुंजी परेशानी, हाय मुंजी गणती। साईं फरमाए केड़ी गणती आ? चेसी मुते 30,000 कर्ज, 30,000 कर्ज, मां मता मरी वञा, मुंजो कर्ज केर भरींदो? इमाम हुसैन मुर्की फरमायो गम न कर, तुंजो कर्ज मूते आ। अर्ज कई साईं तवा अल्लाह कदे भरियो ता को मता गाल विसरी वने, मां मरण ते पियो आया साईं, मां कर्जी थी मरण न थो चाया। साईं फरमायो त गणती न कर, उठण का अग में इमाम हुसैन तुजो कर्ज अदा करे पो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बीमार का पुछण इमाम हुसैन जो कम, कर्जी जो कर्ज भरण इहो आहे इमाम हुसैन जो कम। हिकड़ी गाल बुधाया व इमाम हुसैन जी, सुभान अल्लाह। जेके थक जी पियायो त मां दुआ घुरा। सुभान अल्लाह। बुधण चाहियो दादा तुम दे गणो। इमाम हुसैन जो फरमूद हुआ जेको इमाम हुसैन जे सभिनी सीरत निगारन लिखियो आ। थोड़ो तवज्जो मुडे कयो त मां बुधाया गाल समझण जेड़ी है। इमाम हुसैन फरमायो त तव्हां वट मानू पंजा कम खणी अचन त तव्हां मलूल न थींदा कयो। इहो तव्हां ते अल्लाह जो एहसान आ जो उन पंजे मानुन जा तव्हां में कम विधा आहिनि, तव्हां दे मोहताज थी तव्हां जे दर ते आया आहिनि, मलूल न थियो उन्हनि जा कम कयो। जेकॾहिं तव्हां माण्हुनि जा कम न कंदो त जे ॻाल्हि जे करे माण्हू तव्हां वटि अचनि था न, उहा शइ रब तव्हां खां फुरे वरी उन्हनि खे ॾींदो जेके माण्हुनि जा कम कंदा। पुट का ॻाल्हि पलव में पहुती, ॻाल्हि सम्झ में आई, वरी ॿुधो मां हिकु भेरो वरी थो सम्झायां। मिसाल ॾेई, मिसाल हिकिड़े साईं अली अकबर, साईं अली अकबर जो मुंह में कम पियो, मुंह अटायो। हाणे इहो इमाम हुसैन फरमाए थो त इहो तो ते रब जो एहसान आ जो हिकिड़े माण्हू जो तो में कम पियो आ। हाणे उहो कम जे लाइ मुंहिंजे तॾे ते आयो, मां चयो मूं टाइम कोन्हे बाबा, मिलंदुसि कोन्हे।
फलाने टाइम ते अचे मां चवां इहो कम बाबा मुझे हथ में ना है मां न कंदुस हालांकि मुझे हथ में आ मां कयां करण चाहां त करे सगां तो आई मां हिन के टरकाए छड्या हिन का नटाए वणा लवाए वणा या अल्लाह जे नेमत जी बेकदरी आ इमाम हुसैन फरमाए थो त इहा नेमत रब तो को फुरे वरी उन्हे के दींदो जेको अल्लाह जे बानन ते बाज ई राम सुभान अल्लाह मिसाल तू सूबेदार साहब आई तू एसपी साहब आई तू एसी आई तू डीसी आई मानू तुझे तडे ते बीठा है मानू तुझे पखर में काढ़े में तुझे अंगण ते बीठा है तुझे दर्द ते लाइन लगायूं बीठा है ऐ तू वरी चई त मां वांदो ना हां हियर साहब जे सुमण जो टाइम आ हियर साहब मीटिंग में आ वरी पट्टे वाला जे साहब मीटिंग में आ वरी 5 रुपया दीस मीटिंग खत्म थी वई हल बाबा हां सुभान अल्लाह वदा इमाम हुसैन फरमाए थो त मानू तवा वट कम खणी था अचने इहो तवा ते अल्लाह जो थोरो आ रब जो एहसान आ जो पंहिंजे माण्हुनि खे रब मोहताज करे तवा जे तडे ते आंदो आ तवा थोरो तसवर कयो जेकॾहिं तव्हां ये मोहताज थी के बे जे दर ते वञो त तां जी दिल ते छा गुज़रे साईं फरमाइन था जेकॾहिं तव्हां कदुर न कयो न त इहा नेमत जंहिंजे करे माण्हू तव्हां वटि मोहताज थी आया आहिनि इहा कुर्सी इहो कलम इहो इक़्तिदार रब तव्हां खां फुरे वरी कंहिं ॿिए अहिड़े खे ॾींदो जेको अल्लाह जे बाननि ते बाज करे ही जेका खल्क है ना अल खल्क इयालुल्लाह ही मखलूक अल्लाह जो अयाल अयाल दिसो न साईं मौलाना गुलाम शबीर जो पंजो अयाल साईं अली अकबर जो पंजो अयाल हिन हाफिज साहब जो पंजो अयाल हाने अयाल में साल बूंदी पुत्र बूंदा न्याणियूं हूंदियूं थी सके तो भाइर हुजन इहो सब अयाल समझो था हाने जेको घर जो वड्डो हुंदो उने के पंजे अयाल जी गण हुंदी न तव्हां जे अयाल सां जेको सुठो हले तव्हांजी दिल खुश थींदी या न तव्हां जे पुट खे को इज्जत ॾे तव्हां खुश थींदो या न चवंदो यार हिन मुंहिंजे बच्चे जी इज्जत सुञाती आ तव्हां खुश थींदो मदीने वारो मीर तो फरमाए ही जेका मखलूक आ न इहा सब अल्लाह जो अयाल आ अल्लाह इन्हनि जो घर धणी आ ही जमीन जेका है ना अल्लाह जो ठायल जोड़ियल दस्तरखान आ अल्लाह जो घर आ ही मखलूक अल्लाह जो अयाल आ उन्हनि ते बाझ करण तरस करण रहम करण तव्हां जे मथां जिम्मेदारी आ मल्ला यरहम फला युरहम जेको ॿिए ते रहम न कंदो अल्लाह उन ते रहम न कंदो जेको ज़मीन वारनि ते रहम कंदो आसमान वारो उन जे मथां रहम ऐं बाझ सुभान अल्लाह बेशक ये रस्तो नहीं वनी पियो न नसीराबाद वारा तो हेठ गाटो कयूं वने दिस तक किविल तक ने सोचे समझी पैर रख के किविल के विजानी वाणी न लता या किविल पे अल्लाह जी मखलूक पुत्र के उन्यारे कुत्ते के पानी प्यारियो हो अल्लाह उनके बख्शे जन्नत में मोकले छे के बिल्ली के बंद करे कमरे में तालो दई छडियो बिल्ली उन भुख जे करे तड़पी 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 मरी वई उन्हें बिल्ली जे केस में रब उनके जहन्नम जी बाह में उछलाई हां हिकड़ो मानू ठो कराची में हेठों धड़ कम न पियो करे हुजे कद्दावर चाठो जवान नौजवान गोठ जो चंगो मुर्स वडेरो अचानक न मर्ज न बीमारी कुछ भी न अचानक हेठो धड़कम छड़े वियो मूं वटि वठी आया सही न दुआ ॾियो हिन जो हेठो धड़कम न तो करे मूं ने का पुछो त भई खबर तोखे थियो छा आहे चई मूंखे ॿियो त को खबर ॿी का खबर कोने हिकड़ी मूं में आदत हुई जो मां जॾहिं महिल गाॾी हलाईंदो हुअसि न को कुत्तो नज़र अची वञे न उनखे ट्रोड़ाए ट्रोड़ाए उन ते गाॾी मथां चाढ़े उनखे मारे पोइ अॻिते वञे इहा मूं में आदत हुई कई कुत्ता जेॾी महिल उनजे मथां गाॾी चढ़े उनजे चेल ते गाॾी जो टायर अची वञे उनजी चेल भॼी पए कुत्तो कौकाट कंदो मूंखे मज़ो ईंदो
मुझो पोही उहो तोखे नतीजो पुट मिलियो आ जे कुत्तन जूं तो चेलियूं भगियूं हुयूं न अज तुंजी चेल भी रब भरी छे मुझे पाड़े जी गाल बुधा मुझे पंजे पाड़े में असा जे घर जे पासे में एकड़ो अगियो घर छडे परियो घर होजे विच में एकड़ो घर हो परियो बियो घर हो नंढो दुकान हट हट बाराड़ी में जी हट थी ना उन्हें हट दे कोई ये पारड़ा खणींदा सारियूं खणींदा कणक खणींदा चांवर खणींदा उन्हें के झोली अन्न जी विझी उन्हें छलीअ में उन्हें के खटम ॾई छॾींदा उन्हें के बिस्कुट ॾई छॾींदा ये हट हलाईंदो हुयो हिकड़े ॾींहुं वा छलीअ में सारियूं पियूं गड्ढ वायो अचे उन्हें गड्ढ अचे सारियूं खादियूं हे जो कावाटी जी काठी पई हुजे न कावाटी समझो था न कावाटी जी काठी खणी न उन्हें गड्ढ के जो हई मथों ढूंगे में उन्हें जी चेल भजी वो गड्ढ उन्हें जो पोयो हिस्सो धड़ सुकी वियो वो गड्ढ उछिए धक लगो न वरी जमीन ते पैर पाए हलियो न उते बेचारो कुत्तो गड्ढ पियो हुंदो पो उन के मालिक गाह चारो दींदो हो पर कुत्तो वो गड्ढ उथियो न मरी वियो गड्ढ वो मानू जे कावाटी हणी उन गड्ढ के मारियो मुंह पंजे अखन सा ॾिठो उन जी चेल हेठियों धड़ सुकी वियो खुदा जो कसम आ तो वो पंजे घर में रड़ियूं कंदो मां पंजे घर में उन जो रड़ियूं ॿुधंदो हालांकि विच में बियो घर भी हुयो सजी रात रड़ियूं कंदो निंड न ईंदी हुयसि असीअ ताईं आज़ार जे करे इलाज दवाऊं दरमल पर फायदो न थियो जेको गड्ढ के ईज़ा पहुचाइन अल्लाह वटि इंसाफ आ रब वटि नाइंसाफी न आहे अल्लाह वटि देर हूंदी आ अंधेर न हूंदो आ मुसलमानो भाइरो पंहिंजे हथ सां कंहिंखे ईज़ायो न पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ॾुखायो न गड्ढ के के कुत्ते के कील के भी ईज़ाइण जो हक न आहे ऐं तू पंहिंजे पीउ सां छा तो सलूक रखी पंहिंजे अम्मड़ सां कहिड़ो तुंहिंजो रवैयो आहे हां हिकिड़ो माण्हू आयो दरगाह शरीफ ते चई सही इहो का बिजली जी तार खोले ॾियो त मां हिन में हथ विझां वाह खैर ताए छो तो बिजली में हथ विझी चई सही पुठी खोलियई त पुठीअ ते हीअं डंडन जा निशान ठहिया पिया हुजनि वाहे के चोरन मारियो दई को धाड़े लन पुरियो दई छा मसलो आ चई चार पुट आहिनि हिकिड़ो झले बीठो बिन वरी लठियूं आहियूं पुटन मूंखे ही जेके धक्कन जा निशान आहिनि पुटन मूंखे मारियो आहे छो मु पुछो मां छो मारियो अथन चई तूं खंगी तो बलगम तो कढी असांजो घर तो खराब करी असांजे घर के मुआ निकुर मार कढी ने कुराड़े पीउ के घर में अबा भला मुझी दवा करायो इलाज करायो मां खंगा तो भला पर मुके बीमारी आ छाती जी बीमारी आ मां खंगा तो मुके इलाज करायो चितो ते इलाज ते खर्च कयूं केड़ो तू थी जोड़ो डांदन जो हलाइंदे हर वंदे तू केण हलाइंदे तू रोंबो लाबारो कंदे तो ते खर्च कयूं पैसा असा के कोड़ा आइन जो तो ढूंढ ते खर्च कयूं जे मुके मार कढी मुके घर में लोधे छड़ियो पुटन खुदा जी इज्जत जो कसम आ मुजी दिल रत थी रोए हिकड़ी कुराड़ी औरत आई कुराड़ी औरत मां समझा तो 60 साल या 62 साल जी उम्र हुंदस अंदाजन मुखे जे पीर साहब जी मुझे रहने के लिए जगह मिलेगी उर्दू पे गलाए जो अम्मी कैसे आना हुआ है क्या मसला है चौन लगी पीर जी मेरा बेटा है उसने मुझे मारा है मुझे घर से निकाल दिया है माई से अचे रुनी बोकट कई मुझो यहां पे डके अमा छो तो के पुत्र मारियो चई मु चयो मास त मां तुजी अम्मा या तो के पालियो तम खीर प्यारियो में थन प्यारियो में खिदमत कयम चई निकुर कुराड़ी मु चयो मास भला मां बुढ़ड़ी कुराड़ी कादे वजा त पुत्र मुखे जो चे त वनी यार करुने वट वनी 60 सालन जी कुराड़ी औरत उन्हें के पुत्र चवे तो वनी यार कर उन्हें वट वनी मानी खा मां तो के मानी न खाराईंदुस
पुट असां रड़ियूं था कयूं त असांते बोडूं थियूं अचनि, असांते ज़िलज़िला था अचनि, असांते ज़ालिम हाकिम अची विया आहिनि। 5 रुपए वारी शइ 50 रुपए में थी वई आहे, 100 रुपए वारी शइ 500 रुपए में थी वई आहे, महांगाई थी वई आहे। पुट कॾहिं पंहिंजे लक्षणनि खे असां ॾिठो आहे, पंहिंजे प्रकारनि खे असां ॾिठो आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। तालीमत इमाम हुसैन छाहे। सुभान अल्लाह। थकजी पिया आहियो? सुभान अल्लाह। हजरत इमाम हसन, हजरत इमाम हुसैन, हजरत अब्दुल्ला बिन जाफर ट्रई हे भाई रहन टियों सौट रुआ हज जे सफर ते निकता प्यादल। इमाम हुसैन 25 हज प्यादल कया हुया। घणा प्यादल हज ते 3 सौट निकता हिने। सफर कंदे कंदे हज अदा थियो, वापस मोटिया 3 शहजादा। वापस रस्ते में ने हिकड़ी जाय ते सहरा रेगिस्तानी इलाइको आ, जेको खाधे पीते जो सामान मशकेजा हुया पानी जा खत्म थी विया, खाधे जी शइ न बची आ। उञ लगी, भुख लगी, हाणे सोचन पिया त हिन ऋण में रेगिस्तान में किथों मानी अचे, किथों पानी अचे। मुंहिंजा दोस्तो उन रेगिस्तान में सहरा में हिकड़ो तंबू ॾिठो, खेमो ॾिठो। खेमे में आया ॾिठो त हिकड़ी बुढ़ड़ी औरत वेठी आ, कुराड़ी औरत वेठी आ। इमाम हसन फरमायो अम्मा असां हाशमी आहियूं। मदीने वारे साईं जो घराणो हाशमी आ, ऐं हाशमी घराणो अरब में सखी मशहूर आ। अम्मा असां हाशमी आहियूं, असां सफर में आयूं, असांजी मानी पानी ज़ादेरा सफर जो सामान खत्म थी वियो आ। असांखे भुख लगी आ, असांखे उञ लगी आ, असांखे कुछ खाधे पीते जे लाइ मिलंदो? माई चयो अब्बा हींअर त ॿियो मूं वटि कुझु न आहे, मुंहिंजो मुड़ुसु सफ़र में ॿाहिरि निकिरी वियो आहे, उहो हुजे हा त कुझु न कुझु मुहैया करे ॾिए हा। हाणे असां वटि ॿियो कुझु न आहे, हीअ बकरी बीठी आहे, भाई हिनखे ॾियो, इन बकरी जो खीर कढो उहो पीओ, ॿियो त कुझु न आहे। बकरी के ॾुधऊं, जेको खीर मिलियो टिनी खीर पाक पीतो। अम्मा असांखे भुख लगी आ, अबा ॿियो त कुझु कोन्हे, इहा बकरी त हिनखे उहो तव्हां मां रधे थी खाराया, इनके रधे पचाए मां खाराईंदी माव। हजरत सैयदना अब्दुल्ला बिन जाफर बकरी के ज़िबह कयो आ, उन्हें माई कुराड़ी बकरी रधी आ। बकरी जो गोश्त तैयार करे टिनी जे अॻियों रखियऊं, उन्हनि खाधो, माई के दुआऊं ॾिनो। अम्मा असांजो शहर मदीनो आ, असां मदीने जा रहवासी आहियूं। अम्मा असां हाशमी घराणे जा आहियूं। अम्मा जॾहिं बि तोखे का ज़रूरत पवे त मदीने ज़रूर अचजांइ, असां तुंहिंजी मदद कंदासीं। 3 शहजादा वापस मदीने मोटी आया। शाम थी, माई जो मुड़सु आयो, पुछण लॻो
ती बकरी असांजी काॾे वई। माई सारी गाल करे ॿुधाई त ओ घर वारा अॼु असांजे हिन झुगे में हिन खेमे में 3 नौजवान आया हुया। उन्हनि जूं सूरतूं ईअं हुयूं ॼण कि चोनी दा चंड लही आया। उन्हनि जो आवाज़ ॾाढो मिठो हुयो। उन्हनि जो इखलाक ॾाढो सुहिणो हुयो। ओ मुंहिंजा घर वारा उन्हनि मूंखां पाणी घुरियो। मूं चयो इन बकरी खे ॾुही खीर पियो। उन्हनि मूंखां मानी घुरी। मूं चयो इन बकरी खे कुहो रधे आऊं थी खाराया। पो मूं उन्हनि खे या बकरी रधे खाराई। मुड़ुस चवण लॻो त घर वारी उन्हनि खां नाला पुछई। चईन मूं नाला कोन पुछा, बस एतिरो ॿुधायूं त असां मदीने जा रहवासी आहियूं। एतिरो ॿुधायूं असां हाशिमी आहियूं। मुड़ुस चयो ओ घर वारी तो उन्हनि खां पुछो बि न, ज़ात न पुछई, उन्हनि जा नाला न पुछई, उन्हनि जो तारीफ़ न पुछई, ईअं बकरी कोई खाराए छॾियई। चई मुंहिंजा घर वारा नाराज़ न थी। उन्हनि जूं सूरतूं तूं ॾिसी हा त चवी हा इन्हनि तां जिंद जान बि कुर्बान करे छॾिया। बकरी कहिड़ी शइ हुई? मूं त चाहियो जेकॾहिं पंहिंजी जान बि उन्हनि तां कुर्बान कया त थोरी। माई खां उहा ॻाल्हि गुज़री वई। मुड़ुस खां ॻाल्हि गुज़री वई। साल गुज़री विया, वक़्तु गुज़री वियो। पोइ उहे वीचारा ॿई ज़ाल मुड़ुस मिस्कीन ग़रीब उतों उन खेमे के पटे मदीने शरीफ ॾे आया, मदीने पाक में आया। पर हिननि खां उहा ॻाल्हि ई विसरी वई हुई सफ़र वारी। जेॾी महिल मदीने पाक में पहुता परदेसी मुसाफ़िर न का ॼाण न सुञाण। मुंहिंजा दोस्तो इमाम हसन इमाम हुसैन पंहिंजे घर जे दरवाज़े जी चाउठ वटि वेठल हुया। जेॾी महिल इमाम हसन जी नज़र उन कुराड़ी ते पई, सॾु कई अम्मा। माई जो हारियो सॾण वारो नौजवान अम्मा सुञाणी थी मां केर आहियां? चई अब्बा मां नथी सुञाणा तूं केर आहीं? चई अम्मा मां उहो 3 मजा हिकिड़ो आहियां जिन खे तो बकरी कुही खाराई हुई। मुड़ुस के भी याद आयो, उन्हें माई के भी याद आयो। चई हा बराबर उनके ज़मानो गुज़रियो। चई अम्मा असां तुंहिंजी बकरी जो खीर पीतो, असां तुंहिंजी बकरी जो गोश्त खाधो। अॼु हक़ आ असां तुंहिंजो हक़ अदा कयूं, तुंहिंजो थोरो लाहियो। साईं फरमायो त अम्मा अज मां तोखे उन बकरी जो बदलो ॾियणु चाहियां थो। साईं गुलाम के फरमायो 1000 दीनार खणी आ, 1000 बकरियूं मुंहिंजूं काहे आ। हिन कुराड़ी ऐं कुराड़े जे हवाले कयोसीं। 1000 दीनार 1000 बकरियूं। अम्मा हे मुंहिंजो नौकर तोसां गॾिजी थो हले, मुंहिंजो ॿियो वॾो भाउ जेको आहे उन वटि तोखे वठी वेंदो। पंहिंजे गुलाम के फरमायो हिन माई के हिन कुराड़े के वठी वञ मुंहिंजे अधे हसन वटि। सैयदना इमाम हुसैन उन्हनि के सैयदना इमाम हसन ॾे मोकिलियो। हज़रत इमाम हसन ॾिसी कुराड़ी खे सुञातो। सुभान अल्लाह। पुटरा जो तोखे 5 रुपया छा था मिलनि, पंहिंजो पीउ विसरी थो वञे, मुहसिन विसरी था वञे, जन पालियूं निपाई, चाचो विसरी वियो, मामो विसरी वियो, पीउ विसरी वियो, मां विसरी वई। थोरा एहसान उन्हनि जा तूं भुलाए थो छॾी, पर हुसैनी तालीम चाहे हेॾे
इमाम हसन फरमायो अम्मा सुञाणी थी चे अब अम्मा नथी सुञाणा चे अम्मा उन टिन मजा टियों माया जिनके तो बकरी जो खीर प्यारो हुयो असा के तो बकरी कुही खाराई हुई। हजरत इमाम हसन गुलाम के फरमायो वञ 1000 दीनार खणिया 1000 बकरियों काहे आहिन कुराड़ी कुराड़े जे हवाले कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गुलाम के फरमाइंदे ने के वठी अब्दुल्ला बिन जाफर वठी वञ। अब्दुल्ला बिन जाफर अरब जो सखी सरबो मशहूर सखी हातिम ताई जी भी जाए ना है हजरत अब्दुल्ला बिन जाफर हजरत अब्दुल्ला बिन जाफर वठी गुलाम पहुंचायो से हजरत अब्दुल्ला बिन जाफर दिसी जो अम्मा सुञाणी थी मां केर आया माई चो अम्मा नथी सुञाणा अम्मा आऊं उहो टियों आहियां जंहिंखे तो बकरी खाराई हुई। गुलाम के फरमायो इनके 2000 दीनार दे इनके 2000 बकरियों। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकड़ी कुराड़ी कमजोर बकरी खाराई 4000 दीनार 4000 बकरियुनि जा धण मिली विया। सुभान अल्लाह। हिया है नबी जे घराणे जी सखावत हिया इमाम हुसैन जी सखावत हिया मुझे पाक नबी जे घराणे जी सखावत। खुदा जो कसम जे मंगतन के बादशाह बनाए चन जो वरी उन के कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत ही न पई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। हां ओ मिठा तोखे अल्लाह ताला घट त कोन दिनो आ रब गंज दिना थई पर कदे पंजे अब्बे जी संभाल ल पंजे अम्मड़ जी संभाल ल पंजे मिस्कीनन गरीबन माइटन अजीजन रिश्तेदारन जी संभाल ल। अल्लाह तौफीक देई मदरसा ठाए मस्जिदूं ठाए मुसाफिर खाना ठाए। खुदा जो कसम दौलत इया है जेका रब जे रस्ते में खर्च कई हिते भी नफो मिलंदी अगते भी फायदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। माशाअल्लाह ही मदरसो सुभान अल्लाह जे ठही वने ऐ मदरसे में आलिम निकरन हाफिज निकरन केड़ी हिन नसीराबाद जे शहर ते रब जी रहमत वसे। सुभान अल्लाह। छा हिन मदरसे के ठाहिण तुंजो हक ना है? जवाब दियो हिन मदरसे के ठाहिण तामीर करण उस्तादन आलिमन जी खिदमत करण तवा जो हक आहे या ना है? केजो केजो हक हथ मथे गणो वो हिन मदरसे जी खिदमत कंदो। सुभान अल्लाह। हिनन आलिमन जी खिदमत कयो हाफिजन जी खिदमत कयो मिस्कीनन जी मदद कयो यतीमन बेसमरन बेवाहन जी मदद कयो। साईं फरमाइंदा अन वकाफिलुल यतीम का हातैन फिल जन्नह जेको यतीम जी परवरिश करे मु मोहम्मद सा हिय गडु हुंदो अशद विच आमर मिलाए देखारियो। जे बांगिरू पाण में मिलियल न क़यामत में यो मानू मूसा हिय गडु हुंदो जेको यतीम जी परवरिश कंदो। सुभान अल्लाह। हां हिन मदरसे में बचड़ा पढ़ंदा के यतीम हुंदा के बेसर बेसामान हुंदा उनन जी जे करे तू खिदमत करी तो त मिठा 10 दुनिया 70 आखिरत। सुभान अल्लाह। अल्लाह जो वायदो आ मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा हिकून दींदे त 10 रब तो के बदलो 100 दींदो। सुभान अल्लाह। ओ मिठा इया है तालीमाते इमाम हुसैन तवा पंजे अंदर में रहम पैदा कयो बाज पैदा कयो सखी दिल बनजो नरम दिल बनजो। ए इमाम हुसैन सिखारियो त नमाज 5 वक्त पढ़ो। सुनो हुसैन मैदान करबला में फजर जो वक्त थियो आ न फरमाए अली अकबर बच्चा किथे आई पुत्र अज त बांग चो फजर जी बांग चो त मां हुसैन नमाज पढ़ाया। मुझे नाने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल हुंदो मिठड़ो आवाज बिलाल जो हुंदो। ए अली अकबर तुझो भी बिलाल वांगुर मिठड़ो आवाज है तू मुझो बांगो बिलाल तू आई अज तू बांग चो त मां हुसैन इमाम दी नमाज पढ़ा।
हाँ मुझे आका हुसैन फजर जेला अजान अली अकबर चया इमामत के मुसले ते सोनो हुसैन बिठो वरी जेडी मल जंग हलंदे हलंदे कहीं मुहर्रम जो दिहाड़ो हो जुम्मे जो डी हुयो सिज ढलियो ऐं जुम्मे जो वक्त बेपारी जो वक्त चालू थियो हिकड़ी रिवायत में आ त इमाम हुसैन सलातुल खौफ जमायत करे पढ़ाई आ फरमायूं ताली अकबर बच्चा बांग चो त मां इमाम हुसैन इमाम थिया त बेपारी नमाज पढ़ो बी रिवायत में ही आ ताली अकबर हजरत कासिम ये शहीद थी चुका हुआ इमाम हुसैन मैदान करबला में अकेलो बचो हुयो 121 तीर ने तलवारुन जा बदन ते जिस्म ते घाव थिया घोड़े ता हेठ आया त शिमर सीने ते चढ़ी बैठी फरमायूं शिमिर छोरो सीने जो ही कमीस त हटा कमीस हटा यही त बग जो अच्छो अछाण जो निशान कोड़ जो थींदो न अच्छो निशान वो अच्छो निशान नजर आयो सुने इमाम हुसैन फरमायो तो मुझे नाने मोहम्मद करीम सच फरमायो एकड़ो कोड़ियो कुत्तो हुंदो जेको मुझे बचन जे मुझे बच्चन के खून में बात रंगींदो मैं समझा तो वो कोड़ियो कुत्तो यार मुझे शहादत जो वक्त आ शिमिर मुझे सीने ता लहत मैं हुसैन नमाज पढ़ा वक्त नमाज दा पढ़न न देंदे मैं को शाम शहर दे रहवासी नमाज पढ़ा या महार छिका किदे वन्या अल्लाह रासी अस गैब विचों आवाज आई ओ सुना थी न उदासी जिने वेसी चन बचड़ा अगू फिर काबा सही तीर वसन पिया तलवारूं वसन पियो सोने हुसैन करबला दे धरती ते तयम्मुम कयो उन्हें वक्त में मुझे आका हुसैन नमाज पढ़िया एड़े वक्त में भी सोने हुसैन नमाज न छड़िया न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में नमाज़े इश्क अता होती है तलवारों के साए में मुझा दोस्तों जिनमल मैदान करबला मां नबी दे बच्चन के कैदी करे वठी अली असगर हाँ हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन बीमारा हजरत सैयदा ज़ैनब साइने के ध्यानी पढ़ाई हुई नबी दे बच्चन के अग्यों इमाम हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते आ पुठो नबी जा 72 बच्चा जेकी मैदान करबला में शहीद थिया उन्हनि जा सिर भी नेज़न ते अग्यों सिर इमाम हुसैन जो आ पुठो बच्चन जो काफिलो आ मिठा पजयाम ते हथड़ो ते रखो जनी मल घर जे वडे जो सिर अग्यों नेज़े ते हुजे उन्हनि बच्चन जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो उन्हनि बीबियुनि जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो सैयदा ज़ैनब जे दिल ते छा गुज़रियो हूंदो एक बस्ती का गुजर थियो काफिले जो बस्ती मजा मस्जिद में आवाज आयो अल्लाह अकबर
सैयदा ज़ैनब थी फरमाए यजीदियो थोड़ी देर काफिलो रोक्यो असांजू रस्सियूं खोलियो नबी दा बच्चा नमाज पढ़ंदा नबी दे घराने नमाज न छड़ी इमाम हुसैन जो सिर नेज़े ते आ ज़बान ते रब जे कुरान जी तिलावत इन्न वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्ला सालिहीन मुझो वारिस मुझो अल्लाह आज किताब कुरान नाज़िल कयो आ वो ही सालिहन जो वारिस आ मुझो मददगार मुझो वारिस मुझो अल्लाह जिस्म करबला में आ सिर कूफे में दमश्क दे बाजारुन में आ पर चप चुरन पिया कुरान जी तिलावत जो आवाज पियो अचे नबी जे बच्चन कुरान पढ़ियो नबी जे घराने नमाज पढ़ी दीन ते अमल करे ॾेखारियो इस्लाम ते अमल करे ॾेखारियो ओ नसीराबाद वारा नबी जे बच्चन असांखे तालीम ॾिनी इमाम हुसैन असांखे सबक सेखारियो नमाज जो ज़िक्र जो तिलावत जो अल्लाह खे राज़ी करण वारो सबक सेखारियो बुधायो वो इमाम हुसैन जी तालीम ते अमल कबो या न कबो जेके हुबदार आयो इमाम हुसैन जा मोहब्बतदार आयो से अहद कयो त जो खां वठी नमाज पढ़बी चो हथ मथे खणी ऐलान कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदो जी ओ मिठा मस्जिद के आबाद कयो इया मोहब्बत नाए बस कारा कपड़ा कमीज कारी रंगाई न नमाज न रोजो मथो उघाड़ो लगो पियो आ न तो के अल्लाह जो नालो न कुरान जी तिलावत चई तो मां हुबदार आया न हुबदार उहो आ जेको सोने हुसैन जे दसियल रस्ते ते सुभान अल्लाह न कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा आए यो मातम जायज नाए ना दर दर धूल वजा महरम जे महीने में ना दर दर धूल वजा तो सुन्नत को न सुञाती तो भंग संदिल आलाती छड़ पिटका सटका महरम जे महीने में इमाम जिंदा आहे हुसैन जिंदा आहे यो पिट को जायज नाए ना दर दर ना दर दर धूल वजा महरम जे महीने में पढ़ पंजन माजू सारे ना वे हो खुदा के विसारे पढ़ंदो नमाज हाँ मञंदो मदीने वारे साईं जे फरमान के मञंदो सोने हुसैन जे फरमान के मञंदो मौला अली जे तरीके के सुभान अल्लाह आजाद करे उथो त इंशाअल्लाह ताला पंज वक्त नमाज पढ़बी ऐं 10 मुहर्रम जो जे न रोज़ो रखी त इहो हिकड़ो रोज़ो साल जे गुनाहन के मिटी छड़े सुभान अल्लाह पूरे साल जा गुजरल साल जा पूरे साल जे गुनाहन के इहो रोज़ो मिटी छड़ींदो ओ मिठा मदीने वाले मीर फरमायो आ त 10 मुहर्रम जे ॾींहं ते रोज़े रखण वारे खे अल्लाह तबारक व तआला 1000 रोज़न जो अजर ऐं सवाब अता फरमाए सुभान अल्लाह अल्लाह करीम मुखे तवा सा सबनी के शाल अमल जी तौफीक नसीब फरमाए रब करीम जन ही जलसो सजायो आ जेकी इन जलसे में हाजिर थिया अल्लाह करीम सबनी के मदीने जी हाजिरी नसीब फरमाए वमा अलैया इल्लल बला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा
या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह हिन शहर ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल। या अल्लाह जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि के शिफ़ा दे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सवाल पूरा कर। सुहिणे इमाम हुसैन जी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ दे। बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा। बेरोज़गारनि के रोज़गार अता कर, बेघरनि के कुशादा घर अता कर, बे औलादन के साले औलाद दे, बे औलादन के फरमा बरदार साले औलाद। या अल्लाह जेकी परेशान उन जो परेशानियों दूर फरमा। असां सभिनी के मदीना आलिया जी हाज़री नसीब कर। या अल्लाह सोने साईं कंबर वारे जे मज़ार ते ला तादाद रहमतूं वसा। या अल्लाह उन्हनि जो आस्थानो क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रख। साईं अताउल्लाह शाह के सेहत कामिला आजला अता फरमा। या अल्लाह अहले सुन्नत जा जेकी भी उलमा ऐं मशाइख आहिनि उनके शाद ऐं आबाद रखजा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर